नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त आगे मसूपुरगढ़ी में खबर ॾींदा हलूं त इसरा अस्पताल जे मुलाजिमन पगार न मिलण खिलाफ इसरा अस्पताल जो मेन रोड बंद करे धरणो लगाए सख्त एहतजाज कयो। इंतजामिया खिलाफ सख्त नारेबाजी कई, जंहिं सबब ईंदड़ वींदड़ सभई गाड़ियों बीजी वयूं। उन मौके ते मुलाजिमन इसरा अस्पताल जी सिक्योरिटी चीफ नसीम, सुपरवाइजर अब्दुल जब्बार, मैनेजर माजिद अली अब्बासी, मैनेजर शाकिर जब्बार अहमद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल इंतजामिया बेसबब हर महीने पगारूं रुलाए ॾिए थी ऐं हर साल वारियूं वधियल पगारूं बि नथियूं ॾिनियूं वञनि। इसरा अस्पताल इंतजामिया बेवाजिबी करे रही आहे। असां गरीब मुलाजिमन जी हिक त पगार घटि आहे, ॿियो वरी इंतजामिया पगार देर सां ॾिए थी। हिननि वधीक चयो त असां गरीब मिस्किन मुलाजिम आहियूं। इंतजामिया मसले जो नोटिस वठी इंसाफ करे ॿी सूरत में एहतजाज के वधायो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।